अस्सलाम वालेकुम। अब त दोस्तों जॾहिं बि असां कंहिं जिन्स जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं त कोशिशि कंदा कयो त कुझु ॻाल्हियुनि जो ख़्यालु कयो। मिसाल जेकॾहिं जिन्स जेका रिलीज़ थींदी आहे न त ब्रीडर जो इहो हूंदो आहे ज़हन में त इहा असांजी जेका जिन्स आहे हाई यील्डिंग हुजे, अर्ली मिच्योर हुजे, बीमारियुनि खां पाक हुजे ऐं रेज़िस्टेंट हुजे, ठीकु आहे, टेम्परेचर रेज़िस्टेंट हुजे, सेलिनिटी रेज़िस्टेंट हुजे। हाणे जेकॾहिं मिसाल असां वटि ॿनी सुठी न आहे, ठीकु आहे, त उन ॿनी सुठी न हुअण जे करे असां जिन्स खे नथा चई सघूं त उहा असांजी जिन्स भली कोन्हे को। जेकॾहिं हाई यील्डिंग वैरायटी आहे उनखे फर्टिलाइज़र जा डोज़ असां सही नथा ॾियूं ऐं असां उन माना जिन्स ते कयूं इल्ज़ाम ॾियूं त उहा जिन्स सुठी कोन्हे का, उन परफॉर्मेंस सुठी कोन ॾिनी। त हाणे हीअ तव्हांखे हिकिड़ी जिन्स ॾेखारियां थो त हितां खां ॾिसो हीअ हेठि पहाड़ खां गोगड़ो, हीअ बि गोगड़ो काउंट थींदो। इहा ॿी ॻाल्हि आहे त गर्मी जे करे या बीमारी जे करे हीअ सुकी वियो आहे पर पंहिंजी जाइ ते गोगड़ो थियो आहे, ठीकु आहे। हीअ असांजी हूंदियूं आहिनि सेम्पोडियल ब्रांचिस हूंदियूं आहिनि ऐं इन्हनि ब्रांचिस में जेको आहे असांजी फ्रूटिंग थींदी आहे। हीअ जेके असांजी ब्रांचिस आहिनि ॾिसो तव्हां हिननि में गोगड़ो, हिते अञा गुलबाटी सुकी वई आहे टेम्परेचर ज़्यादा हुअण जे करे या मतिलबु घणा असांजा घाटा हुअण जे करे या कंहिं स्ट्रेस जे करे। जेकॾहिं पाण हिन ॿूटे जी ॻाल्हि कयूं, हितां खां वेंदे हीअ ॿूटे जो तव्हां ॾिसो हिन में पिकिंग थी वई आहे सुठी। उन खे अलावा हिन में ॾिसो केतिरो कद आहे, मथे ताईं अञा हिन में फ्लावरिंग अचे पई, ठीकु आहे, हिन में गुलबाटी थिए पई ऐं गोगड़ो ॾिसो तव्हां मथे ताईं अथसि। हाणे अहिड़े न असां जिन्सनि जी सिलेक्शन कंदासीं। असां वटि टंडो जाम जे एरिया में तमामु बहितरीनु मतिलबु मटीरियल लॻल आहे। हितां गोगड़े जी साइज़ ॾिसो, हीअ गोगड़ो पिक मतिलबु थिए पियो, बाल ओपन थिए पियो, हीअ तव्हां गोगड़े जी साइज़ ॾिसो। त तव्हां कोशिशि कंदा कयो त हमेशह जिन्स खे जेका उन जी रिकमेंडेशन जा डोज़ हुजनि, रिकमेंडेशन जेका हुजे, मिसाल ॿनी कहिड़ी हुजे, ठीकु आहे, ऐं फर्टिलाइज़र सां उनखे कीअं ॾियूं, प्लांट फर्टिलाइज़र जो उन ब्रीडर खां पुछा कयो, उन इदारे खां पुछा कयो। उन खां अलावा जेको आहे पाणी जा इरीगेशन असां कीअं ॾियूं, पाणी केतिरा ॾियूं, कहिड़े टाइमनि ते पाणी ॾियूं, उहो तव्हां पुछा कयो। ऐं बीमारियूं उन्हनि ते कहिड़ियूं लॻल थियूं त आया उहा पिंक खां रेज़िस्टेंट आहे या पिंक लॻे थो, उनखे अछी मक अचे थी कोन थी अचे, त इहे सभु क्वालिटीज़ असां पुछा कंदासीं त उहा वैरायटी जेका आहे ॾार वारी वैरायटी आहे या बग़ैर ॾार वारी वैरायटी आहे। जेकॾहिं मिसाल हीअ असांजी आहे, ॾिसो लेटर ब्रांचिस जूं केतिरियूं आहिनि ऐं हीअ कीअं मथे वञे पियो थो। हालांकि हिन ते जेसिड थ्रिप्स वाइट फ्लाई फिट जो अपटेक आहे, उन जे बावजूदि हिन मां जेका असां पिकिंग कई आहे, हीअ तव्हांजे साम्हूं हिन में सूंगड़ियूं वग़ैरह आहिनि, त ॾिसो ॿूटो किरी पियो आहे, ॿूटो पंहिंजो वज़न झले नथो सघे। सो वैरायटी खे जज करण जे लाइ, वैरायटी जी जजमेंट जे लाइ तव्हांखे उन जे कैरेक्टर्स, उन जा जेके ट्रेट आहिनि उन्हनि जी ख़बर हुअणु तमामु ज़रूरी आहे। ईअं असां इल्ज़ाम ॾींदासीं त उहा हिकिड़ा इदारे जी तज़लील आहे। इदारे जी मतिलबु उहा माना असां चवंदासीं नाअहली आहे, ईअं नथा चई सघूं असां, छाकाणि त इदारनि में 5-5, 8-8, 10-10, 15-15 सालनि ताईं वैरायटी ते जिन्स ते महिनत थींदी आहे। हाणे त असांजे माना इदारनि में सिंध ऐं पंजाब में तमामु बहितरीनु कमु हले पियो थो। सो हीअ तव्हांखे ॿुधायूं पिया, हीअ असां सिलेक्शन कई आहे पंजाब में। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट ईयर जो